मुजामरा वीर के साण करे तहां जी तरफ निकरी आया थव। मां भी हुननि जी आज्ञा लाइ बीठल आहियां बाबा सिंह। वक्त इहो कमु हर हाल में थियणु घुरिजे। ॿीहर तोखे इहो मौक़ो न मिलंदो। सम्झां थो बाबा सिंह। जेकॾहिं मीर ऐं बहावल मरी था पवनि न त वक्त तुंहिंजे लाइ रस्तो साफ़ थी ऐं तूं बहावल जी मिल्कियत ऐं चोरीअ जो वारिस थी वेंदे। चयमि त बेफ़िक्र रहो बाबा, सुबुह जो तव्हां ॾे वॾी ख़बर ईंदी। मां सोटर के चाण जे। हाँ बाबा। गिदड़ के ॾिसी आए? हाँ चाचा, गिदड़ कोड़कीअ में हथी को आ। चां पी वठ पोइ ॿई ॿाहिरि था हलूं। न चाचा, ॿई ॿाहिरि कोन हलंदासीं, तव्हांखे घर में रहणो पवंदो। ॿई ॿाहिरि हलूं था। मां सम्झां थी त अॼु राति तव्हां मुंहिंजो आराम बि फिटाईंदो। मां तूं सुम्ही रह, तुंहिंजे पेरे लासां ॿई आहियूं, पोइ तूं छो थी खोप करी? तव्हां ॿाहिरि वेंदो त पोइ मूंखे अकेले घर में निंड किथां ईंदी? चाचा घर में आहे, घर खे अकेलो कोन छॾींदासीं। छो? थोरो सोच चाचा, दुश्मन जी इहा चाल थी सघे थी असांजो पूरो ख़्यालु सोडल तरफ़ हुजे ऐं दुश्मन असांजे घर में घिरी सोट खे अगवा करे वञनि त पोइ चाचा उन करे चवां थो त हिक खे घर में रहणो आहे ऐं हिकु ॿाहिरि वेंदो। ठीकु आहे, मां घर में थो रहां, तूं ॿाहिरि थोरी बि चुरपुर थिए न मां पोइ हलियो ईंदुसि। ईअं सही रहंदो चाचा, दुश्मननि खे विच में फासाए पूरो कंदासीं। जी आहे वाह कुछ खाधो पीतो वती हलाए ना ईअं सुम्ही पियो, हिनखे त का परवाह ई कोन्हे। पुछांसि सही। चोर 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 भागो तुझे चोर ना है मां या मां साधू साधे को जिन वाला पुछांसि सही कुछ खाधो थई पीतो थई न? अरे निंड वधीक बेहतर हूंदी आहे खाइण पीअण खां। जॾहिं इहो बकुल को ॾेई माण्हू निंड कंदो न भली निंड उहो माण्हू ख़ुशहाल हूंदो तंदुरुस्त हूंदो। बाक़ी बुख जो खेल आहे, माण्हू वॾी बुख करे ॾे वॾी निंड बर्दाश्त करे सम्झी थो तो आहे, पर बुख ते निंड ईंदी कीअं? पुछी थो वठां। अरे हुनखे त अचे थी न, छुटो पियो आहे न, तूं छो हरबुरु जिद कयो थोई? ॿुध भला दरिया खान खे छॾनि उहो बि हिन सां गॾु बंदो। राति दरिया खान असांजे घर कोन आयो हो, ही आयो हो या हिनखे ख़बर हूंदी न ही उथंदो आराम सां पुछजांइसि विच में मां ॻाल्हाए वञा मां तव्हांजो ॾोही बछू आहे केॾी महिल उथंदो जंहिं महिल उथंदो ओ महिल हुन महिल मूंखे कहिड़ी ख़बर आहे छुटल हू आया माया। इहा ॻाल्हि बि सही आहे, थकल हूंदो यको जेल जा पंध में वॾा हलो पोइ सुम्हूं था भला सुम्हो। अच्छा हाणे इहे करो इते सां सुम्हो उथंदे मगड़ी पहुचाए। साईं रात जो एतिरो वक़्तु तव्हां उतागते था गुज़ारियो, अॻी में त तव्हांजो रातियूं उतागते त कोन गुज़रंदियूं हुयूं। छा कजे वीरा बेगम, मसला तमामु वधी विया आहिनि, हाणे उन्हनि खे हल करणु बि लाज़मी आहे। साईं इहे मसला त तव्हांजा कॾहिं बि ख़तमु कोन थींदा, पर तव्हां पंहिंजी सिहत जो त ख़्यालु रखो। मां पंहिंजो ख़्यालु रखंदो पियो अचां, तव्हां पंहिंजो ख़्यालु रखंदा कयो वीरा बेगम। साईं तव्हांजे इंतज़ार में त मां निंड करण बि छॾे ॾिनी आहे, ख़बर अथव त टाइम केतिरो पियो थिए? केतिरा भेरा चयो अथव त मुंहिंजो इंतज़ार न कंदी कर। साईं जेसि ताईं तव्हां घर में न आयो ईंदा त निंड मूंखे बि न आहे ईंदी। तव्हां ई ॿुधायो त मां आख़िर छा कयां? ठीकु आहे मुंहिंजा साईं, अॻिते तव्हांखे इंतज़ार न कराइबो ऐं वक़्त ते गाड़ींदुसि। इहो त रोज़ रोज़ चवंदा आहियो, पर वक़्त ते त घर ईंदा न आहियो। हाणे त असां वाइदो थो कयूं त मां वक़्त ते गाड़ींदुसि, हाणे त बसि नी। भाॼाई अॼु अदा घर कोन ईंदो, तूं दरवाज़ो बंदि कर त आराम कयूं। चयो अथई त दर खुलियल हुजे, बंदि न कजो, मां अची वेंदुसि।
अदा जे अचण जो त को वक्त ई ना आहे, पोइ तूं सॼी राति जागंदी आहे छा? जागणो पए थो आखमज़ादी। मुड़ुस जे अचण खां अॻु में औरत निंड नाहे कंदी। उहे निभावियूं रनूं हूंदियूं आहिनि जेके मुड़ुस जे अचण खां अॻु में निंड पइजी वेंदियूं आहिनि। जेकर सॼी राति अदा घर न अचे त पोइ बि मां सॼी राति जागंदे गुज़ारींदसि। भाॼाई तूं त मुंहिंजी निंड बि फिटाई थी। मूं तोखे जागण जो नाहे चयो, तूं वञी सुम्ही रह। भाॼाई तूं हलंदी रहंदी आहे त छा मूंखे निंड ईंदी? ॿाहिरि जेकॾहिं तोखे निंड नथी अचे त तूं वञी अंदरि कमरे में सुम्ही पओ। भाॼाई तूं जागी थी न त मां बि कोन सुम्हंदसि। हिकिड़ो कमु कर, हथियार खणी आ त ॿई पहिरो ॾियूं। जॾहिं असांजा मर्द पहिरे ते बीठल आहिनि त पोइ असांखे पहिरे ॾियण जी कहिड़ी ज़रूरत आहे? मीरा, आखिर असांखे हिते छो बीहारे बीठो आहीं? अकबर जे घर जो तो ॾिसो पियो वञा घणो परे आहे? बाबा साईं अॻी घिटी मां जीअं वकड़ कटींदासीं साम्हूं हुनजो घर हूंदो ऐं उन जे साम्हूं ई त बहावल जो घर हूंदो। जी बाबा साईं, उते पहिरो बि हूंदो। न अकबर न, हिन वक़्त जो ख़्याल ओभर वारी घिटी तरफ़ हूंदो, छो तो मीर खे फासाइण था चाहिनि। पोइ मीर जे फासाइण जे चक्कर में लॻा पिया हुजनि, पोइ असां तेसि ताईं सोडल खे छॾाईंदासीं। हल वारो कर। आख़िर छा पियो सोची मीर? अञा राति जो 1:30 मस थियो आहे। असांखे राति जो 2:30 बजे ॻोठ में दाख़िल। भले बावल ई वक़्त वारा आसरो पले वञनि, पोइ दाख़िल थींदासीं। मीरा, हुननि खे कहिड़ी ख़बर त असां ॻोठ में दाख़िल थियण वारा आहियूं? सोडल खे क़ैद में रखियो अथनि। तूं छा थो सम्झी त हू सुकून सां सुतल हूंदा? जेका तुंहिंजी मर्ज़ी, असां बि तोसां गॾु हूं। मां तो चवां त को बि नुक़सान न थिए ऐं असां सोडल खे आज़ादु कराए वठूं। मीरा, ईअं ई थींदो। खबरदार, हथ मथे कर, मथे कर। हिन जा हथ पेर ॿधी ऐं वात बि ॿधोसि ऐं हुन कुंड ॾे फिटी करे छॾियोसि। हुन खां पोइ वरी ॿिए खे था पकड़ियो। शेरड़ी, इहा दुश्मनी तोखे ॾाढी महांगी पवंदी। अड़े ॾे, ही शेर अली कॾहिं बि इहो न सोचींदो आहे त दुश्मनी सस्ती पवंदी या महांगी पवंदी। मां न या डिजंदो दुश्मनी को। मूंखे तो चई त दुश्मनी महांगी पवंदी, तॾहिं त चवंदो आहे सजण कोई कोई दुश्मन हर कोई। बतो सड़े हाणे अचो, पयो हूंदो हिते, सुबुह सां पाण ई वार थींदसि। अचो त ॿिए खे पकड़ियो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।